अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अॻ में त ॾेखारियां हे ॾिसो साईं, इहो आहे दुआ एग्ज़िबिशन सेंटर ऐं हे साईं स्काई लाइन जूं बिल्डिंगियूं हल त सही। ऐं असल में आया आहियूं हिते कम सां, पार्किंग मिले नथी, हेॾे बि आई आहे। ऐं प्लस में परियां सिटी सेंटर, परियां इहो सिटी सेंटर मॉल है एग्ज़िबिशन सेंटर दोहा जो, हिते कमु आहे अॼु साईं महीनो थी वियो, माना क्लियरेंस क्लियर थी वई हर शइ। हाणे चयूं तूं अलाउ आहीं टूर्नामेंट खे इंजॉय करण जे लाइ, असां सां कमु करण जे लाइ हिते आयल आहियूं। ॾिसूं छा थो प्रोसीजर थिए। ऐं नवनि दोस्तनि आयलनि खे ॿुधायां भाई शेयर कंदा हलो। दोहा कतर में मौजूदु आहियूं हिन वक़्तु, ऐं हे दोहा एग्ज़िबिशन एक्सपो सेंटर हूंदो आहे जीअं, उहो आहे। जल्दी बि डपी हल, थलक अचे थी भई जाम, हाणे पाण बि डपी हलूं हितां। हे ॾिसो पार्किंग, हेॾी बेसमेंट में वॾी पार्किंग अथनि साईं। ऐं हिते पाण खे हलिणो आहे गेट नंबर 3 ते, 5-3। ऐं साईं हिते हिकु हिकु टावर ठाहिया अथऊं, हिकु हिकु दुनिया। हे पूरो नओं साईं एरिया ठाहियो अथऊं, हिन कॉर्निश जो एरिया आहे दोहा कतर में। हेठों बेसमेंटियूं त साईं इहे सीन अथव कुझु। हलंदासीं पाण गेट नंबर 3 ते न। हे सॼी फुटबॉल जी तयारी थी हले पई, सॼी अंदरि अलॻि अलॻि दुनिया आहे, अलॻि अलॻि शयूं आहिनि। सॼी जंग आहे हिन जी, जंग आहे इन जी वर्ल्ड कप जी। हाणे गेट नंबर 3 खां पाण हलंदासीं अंदरि। हया सर्विस सेंटर, चयूं तस्वीर बसीर कढंदा मथां, वधीक हाणे हलूं त ख़बर पए। हे साईं आसमान खे छुअंदड़ बिल्डिंगियूं ॾाढियूं मज़ेदार, थलक वञे थी। ॾिसूं छा था चवनि, घुमी फिरी अचूं होॾो। फीफा बा पुलिस बि घुमे वरिती, सिक्योरिटी टाइट। कतर कतर वाह हया सर्विस कार्ड हया। हाणे ॾिसूं छा थो थिए। वर्क फोर्स मेन टिकटिंग साईं, फीफा जो वर्ल्ड कप नाउ इज़ ऑल हिन जो नारो आहे, स्लोगन आहे। हे स्पॉन्सर, हे बि स्पॉन्सर, ज़िगज़ैग हले थो पियो। हलो वाह, फीफा वर्ल्ड कप ज़िगज़ैग। बस साईं सिक्योरिटी लाइ वेही रहिया आहियूं हिते। हाणे इंतज़ारु कयूं था पंहिंजी बारी जो। होॾे कुझु ॾेखारे नथो सघां, छो त हिते रिकॉर्डिंग ईअं अलाउ न आहे माण्हुनि जी करणु, ॿुधव। बाक़ी ईअं ॾेखारियां थो तव्हांखे, जॾहिं मिले न उहो कार्ड। साईं नंबर आयो, चयूं भाउ तोखे, ॿुधव साईं, हुननि चयो भाउ हिते न, तोखे ॿी ऑफिस वेंदो, फीफा जी ऑफिस वेंदो, होॾे मिलंदो, छो त तुंहिंजो कार्ड आयो आहे, पर तुंहिंजो कंपनी जे तरफ़ां त तोखे वोडाफोन ॾे वञिणो पवंदो। हाणे वेंदासीं वरी वोडाफोन ॾे। बसि साईं, हे हिन जो एग्ज़िबिशन हॉल आहिनि वॾा, जाथऊं पाण हाणे ख़ाली हथनि मोटूं था। हितां वरी उहो 4 किलोमीटर परे आहे। हलो त हलूं, गाॾी खणूं, पोइ निकिरूं पंहिंजी मंज़िल ॾे। यस, हे चए थो होॾो एग्ज़िट कर, ॿुधव साईं। हे पूरो हिननि जो साईं दोहा एक्सपो कन्वेंशन कॉन्फ्रेंस एंड कन्वेंशन सेंटर। जेको ॿियो अथनि उहो DEC आहे, DECCC आहे, पर चए तुंहिंजो हया कार्ड न, तुंहिंजो ॿियो कार्ड ठहियो आहे, उहो तोखे फीफा जे होॾो ऑफिस मां मिलंदो। हाणे साईं ॾिसूं छा थो थिए। त दोस्तो कॾहिं कॾहिं ईअं थींदो अथव, हिकिड़े अखर जे करे शयूं अॻे पोइते थी वेंदियूं आहिनि। हाणे हे आहे DECC, मूंखे वञिणो आहे DEC। हुननि चयो भाउ
तुंहिंजी अप्रूवल हर शइ रेडी आहे, पर मिलंदे कंहिं ॿी जॻह तां। हिते आम पब्लिक जेको आहे उन्हनि जो आहे, जेके ऑफिशियल्स आहिनि उहे ओॾो खणंदा। मां चयो भाउ हाज़ुर ज़िद कहिड़ी आहे, हिन जे करे हाणे हलूं गाॾी ओॾो खणूं पोइ निकिरूं। बाक़ी साईं सजायो वॾो अथऊं दोहा खे। फेस्टिवल हे हो झंडा बंडा नाओ कतर दोहा, इहे रंग अथव दोहा जा साईं। हवा हले थी, जहाज उॾरनि था, समुंड साम्हूं ई समुंड आहे न कॉर्निश, ओयो जहाज उॾरेव थो, ओयो एयरपोर्ट आहे परियां। ऐं हे टावरनि जूं साईं राति जो चोटियूं ॿरदियूं अथव बाहि वांगुरु न, उहे मथो मथो इहे जेके आहिनि। त बसि दोस्तो अॼु आचर जो ॾींहुं, तव्हां त मज़ा वठंदा हूंदव। असां हिते वर्किंग डे आहे साईं, ॿुधव ॿुधव असांजो त हिते आचर ते पहिरियों वर्किंग डे हूंदो आहे। चइबो खणो, छो त हाणे 2 हफ़्ता बचा आहिनि वर्ल्ड कप में, त तयारियूं वठो। असांजो हाज़ुर साईं, वाह पूरा हिकु टावर साईं, हे स्काई लाइन वारा टावर अथव पूरो। त दोस्तो बसि तव्हां खां वठूं था हाणे इजाज़त। पंहिंजो प्रिपेयरनि जो ख़्यालु कजो। वरी जॾहिं कार्ड आणे त हितां टे किलो वरी पोइ हिते ऑफिस ते वञा, मोकल जो बि टाइम थी वियो आहे, रश थी वेंदे घर थो वञा, सुभाणे खणी वठंदासीं। कोई हो न, सुभाणे ऑफिस वेंदे खणी वठंदासीं। हलो दोस्तो, पंहिंजो प्रिपेयरनि जो ख़्यालु कजो, वेंदे वेंदे शेयर कजो। शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। अल्लाह हाफ़िज़ साईं। अल्लाह हणा लॻी पई आहे साईं दोहा कतर में।